नव मुहर्रम अल हराम के हवाले से सिजावल के कब्रिस्तान की सफ़ाई और उते मिट्टी वग़ैरह जो ट्रालियूं लहराइण जो समूरियूं दावाऊं दूर थी वयूं। सिजावल की आवाम पारां टीएमओ सिजावल ते छिती तनक़ीद। माण्हुनि कब्रिस्तान अंदरां खॾा खुटरे हथ जी ट्रालियुनि ऐं कुल्हनि ते मिट्टी जा कटा खणी पंहिंजे विछड़ी वियल प्यारनि जी क़ब्रुनि खे नओं कयो, जॾहिं त कब्रिस्ताननि में सफ़ाई जो निज़ाम बिल्कुलु ज़ीरो ॾिसण में आयो। मौजूदु माण्हुनि टाउन इंतज़ामिया सिजावल बाबति मुबैना करप्शन जा इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त टीएमओ सिजावल पूरे साल जी बजट त हड़प करे वियो, जो शहर में को बि तरक़ियाती कम त परे जी ॻाल्हि आहे, पर शहर में सिर्फ़ सफ़ाई बि नाहे कराए सघियो। ऐं हिन भेरे पाण ग़लति बयानी कंदे मरी वियल माण्हुनि जी मिटीअ जा पैसा बि कूड़ा वाउचर ठाहे हड़प कया आहिनि। वधीक सिजावल जी आवाम शाहीन न्यूज़ सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, ॾिसूं था सिजावल मां इमदाद पठान जी हीअ रिपोर्ट। रात बजे सॼी राति हुआसीं, सुबुह मां हुआसीं, टोन वारी तरफ़ हिकिड़ी टाली कोन आई आहे। जेकी बि टाली ईंदी आहे हुनखे चवंदा आहियूं, हो चवंदो आहे असां पैसे न लॻाई आहे, त असां खड़ा वड़ा हणी मिली असां पंहिंजे मुक़ाम माण्हुनि लाइ विझी मिटी जुमन जाड़े ला रही है पंहिंजी लॻवा तुरपतन पाण ला रहा हूं टाउन वारनि जो बाबा ये टाली कोने पंहिंजी ला रही है टाउन जी त ही टाउन जी कोन, ही पंहिंजी आहे खुदा कान खुदा पाण को लड़ाई जी। हाँ जेको सो अॼु आयासीं ॾिठोसीं त माण्हू पंहिंजे प्यारनि सां गॾु हिते आया, पर हिते को बि टाउन इंतिज़ामिया तरफ़ां को बि बंदोबस्त जोॻो अमल हिते न आहे। इन खां अलावा हिते जेका बि चौधवारी आहे उहा बि जेको ख़तमु ऐं तबाह हाल आहे। असां चऊं था त जेको इंतिज़ामिया खे त महिरबानी करे हिन ते जेको तवजो ॾिनी वञे ऐं हिननि मुक़ामनि जी वारसी कई वञे। हे जेके 65 टालियूं ॿुधाइनि पिया त असां लारायूं आहिनि, उहे किथे आहिनि? हीअ बसि ईअं ई आहे जीअं 1 करोड़ 9 लख बजट ज़िले जी जेका हिते वञे थी 11 वार्डनि जी, अहिड़े नमूने हीअ बि इहो ई ऐलान आहे, ऐलान बसि ईअं ई थींदा रहंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अदा ही कल्ह जेको मौक़ुफ़ ॾिनो टीएमओ साहब त शहर में 65 टालियूं असीं मुक़ाम कब्रिस्ताननि खे ॾींदासीं, जंहिंमें 25 टालियूं जेके हुयूं कब्रिस्तान मिस्री शाह खे ऐं 25 टालियूं जेके वे बुखारी जलाल शाह जे कब्रिस्तान ते ऐं 10 टालियूं जेके यारू शाह कब्रिस्तान ते ऐं 5 टालियूं जेके मशहूरी वारनि खे। पर असां सुबुह मां जेॾी महिल हिते पंहिंजे प्यारनि जे तुरबतनि ते आयासीं त हिते टालियूं बराबरि लथियूं पए, हींअर बि लहनि पियूं, पर जंहिं बि टाली वारे खां असीं पुछूं था त हे टालियूं कंहिं लारायूं आहिनि त उहे मौक़ुफ़ इहो ई ॾियनि पिया त असां बि लारायूं आहिनि पंहिंजे पैसनि मां, या असां हिते जेके आहिनि फ्री फंड ॾिनियूं आहिनि ख़ुदा करनि अल्लाह करनि। हाणे ॾिसजे त हे टालियूं त हिते लथियूं आहिनि, पर कंहिं लारायूं आहिनि इन जी का बि ख़बर कोन थी पए त हे कंहिं लारायूं आहिनि। जंहिंखां पुछूं था उहे चवनि था त असां पंहिंजे ई माना अलाकारनि ॾिनियूं आहिनि। असांजा हे हसास आहिनि, पुराणा आहिनि, क़दीमी आहिनि ऐं असांजो आरामगाह आहे। असांजो आख़िरी हिते ई असीं ईंदासीं जिते दफ़न असीं हिते थींदासीं। तंहिं करे असांखे सभिनी खे घुरिजे त असां हिन कब्रिस्ताननि जी मालिकी करियूं। सफ़ाई सुथराई जे हवाले सां का चीज़ ॾिसण में बाबा हाणे शहर में जिन जॻहियुनि ते कनि था बसि हिकु दफ़ो करियो वञनि, उहे फेसबुक ते या जेका सोशल मीडिया ते ॾेखारीनि था। अॼु जेका कब्रिस्तान जी सफ़ाई हुअणु खपे, तव्हां उन में मुतमिन आहियो? कब्रिस्तान जी सफ़ाई तव्हां पाण ॾिसी लाहियो, तव्हां रिकॉर्डिंग करियो त केतिरी सफ़ाई आहे। चौधीवारी कोन्हे हिते, तव्हां ॾिसंदा त चौधीवारी न हुअण जे करे केतिरा कब्ज़ा थी चुका आहिनि। इहे हसास आहिनि पंहिंजा, हिते ई पाण खे दफ़न थियणो आहे, तंहिं करे हिननि जी मालिकी करणु खपे असां सभिनी खे।